अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हांखे ब्यूरो चीफ सिंध शब्बीर अबड़ो जी ख़बर ॾींदो अलाह त हुसड़ी में अंजुमन ग़ुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे मरकज़ी स्टूडेंट टीम तरफ़ां दरगाह सैद गुल मोहम्मद शाह मस्त रहमतुल्लाह जो सालानी उर्स मुबारक जी महफ़िल कसरत दुरूद पाक मुनक़द कई वई। महफ़िल जो आगाज़ दरगाह ते चादर चाढ़े तलावती कलाम पाक सां कयो वियो, जंहिंमें 3 करोड़ 75 लख दुरूद पाक ऐं 8 ख़तमुल क़ुरान जी इज्तिमाई दुआ घुरी वई। दुआ अंजुमन ग़ुलामानी कलंदर वेलफेयर सिंध जे सरवाण साईं सैद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जिन घुरी। जग मशहूर नअत ख़्वां अली बख्श सोलंगी महफ़िल में नअत ख़्वानी पुण कई। उन प्रोग्राम में सिंध जी कुंड कुड़च मां हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि शिरकत कई। महफ़िल में ख़िताब कंदे अंजुमन ग़ुलामानी कलंदर वेलफेयर सिंध जे रुहानी सरवाण साईं सैद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो त असांजो कमु सूफ़ियाणो रूहानी फिलाई ऐं इस्लाही आहे। सूफ़ी मज़ाजनि जे मुताबिक़ तब्लीग करे थो। असां फ़िरके वारियत ऐं तसुबात ऐं निफ़रत खां परे आहियूं। असांजो पैगाम मोहबत ऐं भाईचारी जो पैगाम आहे। जॾहिं त उन मौक़े ते संदन इस्तक़बाल मोहम्मद बख्श नाहियूं, सैद अनवर शाह, सैद महबूब शाह, नवीद अख्तर कुरैशी, चनेसर बुरफ़त, शमशाद अली थेबो, अज़ीम ख़ासकिली, डॉक्टर फ़याज़ नाहियूं, शब्बीर सिराई, अली नवाज़ मेमण, सरवर सांद, नेमतुल्ला मस्तोई, शेर ख़ान पंवर, हमीद पंवर, अज़ीज़ पंवर, ख़ैर मोहम्मद पंवर, वडेरो पांदी ख़ान पंवर, मोहम्मद हाशिम पंवर, महरम पंवर, सैद अनवर पंवर, वसीम पंवर, सिकंदर पंवर, रफ़ीक अहमद उर्फ़ पप्पू पंवर, हुसड़ी सर्किल इंचार्ज ख़ालिद पंवर ऐं ॿिया दोस्त शामिल हुआ। जॾहिं त मरकज़ी मेडिकल तरफ़ां कैंप पिणु लॻाई वई हुई। आख़िर में आयल महिमाननि खे लंगर खारायो वियो।